सिंधड़ी जिते जमड़ाओ में लुढ़ंदड़ लाश 12 कलाकनि बाद कढी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। सिंधड़ी वेझो दिलबर महर पुलिस लाश कढी सिविल अस्पताल मीरपुर ख़ास मुंतकिल कयो। इन लाश जी सुञाणप अञा ताईं नाहे थी सघी। गुज़िरियल ॾींहं खां थाणे जी पुलिस जमड़ाओ मां लुढ़ंदड़ लाश कढण लाइ के बि उपाउ न वरिता हा। 12 कलाकनि खां पोइ ही लाश कढी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अपडेट्स मालूम कयूं था सिंधड़ी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद, आगाह कजो, लाश त अस्पताल मुंतकिल कयो वियो पर अञा ताईं सुञाणप नाहे थी सघी। आज मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही गुज़िरियल ॾींहुं जमड़ाऊ कैनाल मां खाण थाणे जी हद मां जेको लुढ़ंदड़ लाश जेको 40 वरियनि जो नामालूम शख़्स आहे उन जो लाश जेको लुढ़ंदो आयो जेको मीरा मोरीअ ते आयो त खाण थाणे जी पुलिस उनखे उतां खां जेको आहे गेटनि मां गुज़ारे अॻिते ओल्ड मीरपुर जी थाणे जी हद में आयो जेको थींदो थींदो दिलबर महर थाणे जी हद जुड़बी वटि लाश खे जेको आहे दिलबर महर पुलिस कढी जेको सिविल अस्पताल मीरपुर खां हवाले कयो। हिन वक़्त ताईं लाश जी सुञाणप न थियण बाद दिलबर महर पुलिस हुनखे जेको आहे तदफीन लाइ एदी हवाले करे छॾियो आहे। ज़रूरी कार्रवाई बाद जी असद शहर ॿिए पासे सिंधड़ी वेझो मुबैना क़तल थियल ॻोठाणे जो 4 ॼणनि ते केस बि दाख़िल कयो वियो आहे पर अञा ताईं का गिरफ़्तारी नाहे थी सघी। हाजी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेको गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में मीर खाकेली जेको पुरसरार तौरु हिन जो 2 ॾींहं पुराणो लाश हथ आयो हो जंहिं जूं अखियूं जेके आहिनि उहे फाटी पियूं, चहिरो जंहिंजो सुजी वियो हो उनजे जेको आहे क़तल जे इल्ज़ाम में ॻोठ लक्ष्मण दास पीरवाणी में जेको आहे उनजो साबिक़ MP जो जेको कमदार आहे कुर्बान मरी उहो ऐं उनजो संदसि भाउ जेको आहे नंढो एहसान मरी उन समेत नामालूम 4 ॼणनि ते जेको आहे केस दाख़िल थियो आहे सिंधड़ी थाणे जी हद में। जेको आहे उनजे हिन मक़तूल जे पुट यार मोहम्मद जी फिरियाद ते मगर हिन वक़्त ताईं पुलिस कंहिं बि क़िस्म जी गिरफ़्तारी जी तस्दीक नाहे कई। जी महिरबानी अपडेट करण जे लाइ। असद शहर सिंधड़ी वेझो ॻोठ लक्ष्मण दास पीरवाणी में मुबैना तौर क़तल थियल मीर ख़ास खेली जे पुट जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। 4 इन में जवाबदार नामज़द कया विया आहिनि पर अञा ताईं पुलिस के हिक जवाबदार खे बि गिरफ़्तार नाहे करे सघी। ॿिए पासे